आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिर ज़मान नबी आया है को काथा पियो अचे को काथा पियो अचे मिठे महबूबन जी ज़ियारत करण जे लाइ ऐं जेको दिल सां ॾिसे पियो त हो यार के मञे भी ज़रूर पियो असल ॻाल्हि आहे दिल जी तराहुम यंज़ुरून इलैक वहुम ला युबसिरून सोना तव्हां ॾिसो त ही तव्हां खे अखियूं फाड़े फाड़े था ॾिसनि तव्हां खे ॾिसनि था वहुम वाओ हालियो हालांकि असल ॻाल्हि ही अथव हाल ही आहे वहुम ला युबसिरून तव्हां खे दिल सां त ॾिसनि ई कोन था इन्हनि अखियुनि सां तव्हां खे ॾिठो दिल सां तव्हां खे ॾिठो कोन हिन जे दिलनि जे मथां उहो ग़िशाव उहे पर्दा आहिनि पर्दा उहे पर्दा आहिनि जेकर न अबू जहल जे दिल जे मथां अल्लाह ताला उहो पर्दो हटाए छॾे हा त अबू जहल बि उहा ॿोली करे हा जेका अबू बकर सिद्दीक़ ॿोली ॿोली आहे पर अबू जहल जी क़िस्मत में इहा जहालत लिखियल हुई यो मोहर नकल हुई यो ग़िशावा यो पर्दो मथां पियल हुओ जो सोने महबूब के न ॾिसी सघियो पर जिन ॾिठो आहे सुभान अल्लाह जिनी ॾिठो हो त तिन दीन सभई दूर कया सब कुफर शिरक बिदत हाणे ई दीन दूर करे रसूलुल्लाह जे दीन खे क़बूल फरमाया सब जो उन्होंने कुर्बान करे छॾिया मिठे महबूबन करीमन जे दीन खे क़बूल कई अर्ज़ पे कयो त मक्के पाक जी ज़िंदगी आहे अब तवज्जो है मुझे तरफ सोने महबूब जे सहाबा ने मिठे महबूब जे इश्क की ॻाल्हि था कयूं न ॿ टे दफ़ा महबूब जे मथां सोनो दरूद पढ़ी वठो त दिल बाग बहार थी वञे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या बुलंद आवाज़ साण सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मक्के पाक की जिंदगी पाक आए आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल ईमान इस्लाम की दावत दे रहा है बैठे पर खा पतंग परवाना चन पिया पंजी जान पंजो माल पंजो इज्जतों सभी रसूलुल्लाह जे कदमन ते कुर्बान करे रहा है बेटा सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि जन इरशाद फरमायो त पतंगन पह कयो मिड़िया मथे मच पह कयो यानी पक्को इरादो कयो आ उन आशिकन इरादो पक्को करे छॾियो आ कहिड़ो पक्को इरादो कयो आहे बेटा सरकार से फरमायो तो नूर जो बच मच जेमल ॾिठाऊं पतंगन पह कयो मिड़िया मथे मच पसी लहसन लचिया सड़िया मथे सच संदाग चिल गज विचारन विजारिया पंजी जान पंजी जिंदगियों हबीबन करीमन जे कदमन जे मथा कुर्बान कंदा वया मुंहिंजा दोस्तो जन नूर महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾिठा हो मुंहिंजा दोस्तो मक्के पाक जे अंदर हिकिड़ो शख्स हसीनो जमील रहे पियो मुसअब बिन उमैर उन्हीं के चयो थो वने हसीनो जमील पियो रहे एडो उन्हीं जो हुस्न आए बड़ी मालो मिल्कियत वारो आए जद हजरत मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु घर का बाहर निकरंदा सब हो जो पीटी तीजी भला कपड़ा पाए अतर अंबर लगाए करे जद बाहर निकरंदा हुआ त कई दोस्त दरवाजे ते इस्तकबाल जे लाइ बीठल होंदा हा खोड़ घोड़ा बहट काहे ईंदा हुआ त असांजी सवारी ते चढ़े असांजी सवारी ते चढ़े सब को निशान प्यार कंदो हुआ मुंहिंजा दोस्त अहिड़ो हसीन और जमील हजरत मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजे ॾिसण जे लाइ माण्हू हैरान हूंदा हुआ
हुस्नो जमाल उन्हीं जो अजीब आए आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिने मथा एकड़ो दफो नजर पजी वई पर अल्लाह सुब्हानहू व तआला कोई पर्दा हटाए छजा हुआ हजरत मुसअब के मदीने वाले घोट जो नूर नजर आयो जड़ा उन्हें नूर के मथा नजर पई हजरत मुसअब रज़ियल्लाहु तआला अन्हु हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंजे आडो आया लिंगन में लर्जी हुजे कंध झुक्यो पयो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हवाल पे पुछल मुसअब पुत्र उमेर जा किया अचन थियो अर्ज पियो करे किबला साईं अमा जो दीदार थियो दिल दीवानी बणजी वईया दिल चवे थी त जको तमा जो पैगाम आसो मा पंजे कन्नन साण बुधा मिठे महबूबन करीमन कलमे जो पैगाम बुधायो हजरत मुसअब कलमो पढ़ी करे ईमान आंदो मिठे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मुसअब पंजो ईमान लिकाए रख जा जाहिर फिलहाल न कजा इन्हें में बका हिकमत इन्हें ईमान के फिलहाल लिकाए रख जा जाहिर न कजा ईमान तो लिखे पर इश्क किथा लिखे अल्लाहु अकबर खड़ी कलमो ज़ुबान से न पढ़े पर दिल लिखे यार दी याद खा के रोके ऐ पो जको इश्क लगी वने तो पो जको आशिक जो हाल थींदो उनजे अखिन मां ज़ाहिर हुजे चेहरे मां ज़ाहिर हुजे वजूद मां ज़ाहिर थी वंदो चवंदा त इश्क ई मुश्किल निकंदो ई कोन्हे को वो पाणे बुधाईंदो आहे त मां हिन जाइ ते मौजूद आहियां पाणे इश्क बुधाईंदो त केड़ी जाइ ते मां मौजूद आहियां हजरत मुसअब रज़ियल्लाहु तआला अन्हु जे दिल जे अंदर इश्क रसूल जदा वेही वयो मुंजा दोस्तों मिठे महबूबन करीमन के घड़ी न दिसे दिल बेताब थी वने अखियूं वसण शुरू थी वनल वरी जो महबूबन के दिसे तभी अखियूं रोईंदियूं रहल न दिसे तभी अखियूं रोईंदियूं रहल मोहब्बत वधी इश्क जे दर्जे ते पुजी वया हजरत लाल लतीफ सरकार साईं रहमतुल्लाहि तआला अलैहि जिन्हें आशिकां जी तर्जुमानी फरमाई आहे से रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमायो त बसन ऐं वहसन हियो दिहाड़ी दिसण ला तो यार जो दीदार थिए तीअं तो नशो ॾींहं जो वधंदो वञे मुंहिंजा दोस्तो इहा ख़बर घर जे अंदर मशहूर थी वई त मुसअब जे दिल में आख़िर ज़मान नबी जी मोहब्बत आहे आख़िर मुसअब साईं खे नमाज़ अदा कंदे बि ॾिठो वियो ख़बर पइजी वई त हिन ईमान आंदो घर वारनि रोकियो आहे मुसअब तो केॾो हसीनो जमील आहे यार तोखां भॼी वेंदा दोस्त तोखे छॾे वेंदा तुंहिंजो हुस्नो जमाल गुम थी वेंदो मिट माइट तोखां मोह मोड़े वेंदा अमर जी जल समझाए रही आहे पुट पीढ़े जी एॾी वॾी मिल्कियत आहे तूं संभालण वारो आहे ॿियो तुंहिंजो नंढो भाउ आहे केरु ॿियो इन मिल्कियत खे संभालींदो खाम खां ॿिया खाई वेंदा बचाए में मिल्कियत खे संभालियो छॾे ॾियो इहा पचर इन दीन जे पोयां न वञो सैयदना मुसअब रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन का इरशाद फरमाइनि ओ अम्मा तो मुंहिंजो सुहिणो ॾिठो ई कोन्हे को तॾहिं मूंखे रोकी थी पर जेकॾहिं हिकिड़ी खड़ी बि तो मुंहिंजे अख सां मुंहिंजे महबूब खे ॾिसी त उहा ई ॻाल्हि करी जेका मां ॻाल्हि करे रहियो आहियां बेटे सरकार सही रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमायो त जेकी ॾिठो मां सुभान अल्लाह सोचे ॾिसो सर्दियूं त घर वरनी सां त घणनि घोरे छॾिया जेको मूं ॾिठो आहे जेकॾहिं तव्हां बि ॾिसो त पंहिंजा घर क़ुर्बान करे छॾियो पंहिंजा वर क़ुर्बान करे छॾियो सभई क़ुर्बान करे महबूबन करीमन जे पोयां लॻी पओ अल हरिस त माण्हू रोकींदा रहिया जीअं रोकजे आशिक खे तीअं इश्क ज़ोर थींदो आहे इश्क या ज़ोर वठंदो पियो वञे
सैयदना मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जी गाल मक्के में मशहूर थी वई त हिन जुआन हसीन और जमील भी हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मथा ईमान आंदो आ माइट रोकण ते पिया आखिर तकलीफों ॾियण ते पिया चाचा ई सौट घट वध ॻाल्हाइण लगा मुसअब साईं के रोकण लगा हता के समन चाचे टमाटो भी बहाए कढियूं आहिनि हज़रत मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन फरमाई था चाचा तुझो हथ छाए हिकड़ी ब टमाट हई थई पर जेकरा तलवार खणी करे मुखे वठण शुरू कंदे तभी मुझो रत रसूलुल्लाह जो कलमो ही पढ़ंदो रहंदा मां जीअर भी उन्हीं जे जियो भी जिया तभी उन्हीं जे हवाले जे मरा तभी उन्हीं जे हवाले आया चाचा तुझो धमकियूं मुखे रोके कोन सघंदियो अरे अर्ज़ त पंहिंजे चाचे हज़रत मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन खे कोठी जे अंदर बंद करे छॾियो मिट माइट मुंह मोटे मोड़े विया दोस्त क़रीबन समझायो कंहिंजी सम्झ में आशिक कोन आया अरे अर्ज़ त सभिनी समझायो लेकिन कंहिंजी सम्झ में आया ई कोन को कई ॾींहं गुज़री विया पोइ जीजल माउ खे रहम पइजी वञे सुकल मानी खणी करे दरिया खां अंदरि टुपाइजे ॿाहिरां उन खे वरी समझाए लेकिन सैयदना मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन यार जी तलवार में रात ॾींहुं मसरूफ़ लगा पिया आहिनि हिकिड़े दफ़े जो चाचो संदसि दरवाज़ो खोले जो ॾिसे हज़रत मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जा हथ ज़मीन ते खुता पिया आहिनि अखियूं छित में लॻियूं पियूं आहिनि मिठे महबूबन करीमन जी तार लॻी पई आहे हबीबन करीमन के याद करे रहियो आहे ओ मुंहिंजा मौला सोने महबूब जी मोहब्बत मुझे दिल जे अंदर तो इएं त विहारे छॾी आहे जो कड़ो मंझि करे जीअं लोहार लपेटियो मुंहिंजो जी उजड़े सुपिरियुनि खणी सोखो कयो मुझो जियो सुपरन साण सोघो लगो पियो आहे केतिरे क़दुरु मूंखे क़ैद कंदा ओ मुंहिंजा मालिक साईं मुंहिंजे दिलि जे हाल जो वाक़िफ़ आहे मुंहिंजे ज़ाहिरी तरह जेको मां कमज़ोर थींदो वञा पियो इश्क मथां चढ़ंदो वञे पियो खाधो खुराक बि वणे कोन थो मुंहिंजा रब ईअं न थिए त मां कोठड़ी जे अंदरि ई मरी वञा यार जो दीदार न थिए ओ मुंहिंजा मालिक साईं मां तुंहिंजी दरबार में पियो दुआऊं घुरां त अल्लाह न हो जो आऊं मरा बंद में पहिरा बना लो तो मर पुजन वडी हड़ा हबीबन करीमन जी दरबार में वञा तो भली मुंहिंजा ॾींहं पूरा थियनि त थियनि हबीबन करीमन जे कदमनि जे मथां मुंहिंजो सिर अचे रूह परवाज़ करे वञे त परवाह कान्हे का ईअं कोठी बंद जे अंदर ईअं मुंहिंजो रूह न निकिरे लतीफ़ सरकार से तर्जमानी कई आई दुआ घुरी आहे त ज़ुमर ज़ुख़रुफ़ सूमरा हथ जली जो हंध इहदिना सिरातल मुस्तक़ीम बहवारल जो पंध ही पारी लाहिज बंद मन मिला मारुन खे मुंहिंजा मौला ही बंद नात पंहिंजे हबीबन करीमन साण वञी मुलाक़ात कया चाचे जरा अहिड़ो हाल ॾिठो त पंहिंजे मुंहुं साण ॻाल्हाए रहियो आहे ही पंहिंजे हाल ई ख़्याल में आहे असांजे चए चवण में कॾहिं बि कोन ईंदो चाचे दरवाज़े खां ॿाहिरि कढियो आहे उहो सुहिणो हसीनो जमील सबो शाम जेको कपिड़ा मटाए पियो कंहिं ॾींहुं गुज़री विया त साॻे वेस ई वॻे में पियो हुओ मुंहिंजा दोस्तो पीतो कोन हुओ इश्क खुशबू जरूर हुई चाचे उन्हें के चयो तो पुत्र केतरो ही तो के समझायो सी पर समझ में तो के गाल न थी अचे हाने जाडा जो आही ओडा हलो वञ न तुंहिंजो मिल्कियत में वास्तो आ न घर में वास्तो आ न मिटन सां वास्तो आहे असां तुंहिंजा हाणे न आहियूं मरी जी खपी खपाई तुंहिंजी मर्ज़ी आहे असां तोखे आज़ाद कयो आहे सैयदना मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खिली करे अल्लाह ताला जी दरबार में शुक्र अदा कयो आहे त मौला अॼु मुंहिंजा बंद टुटी पिया आहिनि अॼु त मां यार जी दरबार में वञी रहियो आहियां अॼु मूंखे आज़ादी मिली वई आहे सैयदना
मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन बाहर निकरी करे हबीबन करीम जी दरबार में जड़ा पिया चल मिठा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जलवा अफरोज आयल कुछ साहबी सगोरा साणन कडायल हजरत मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन मेरन कपड़न सा जड़ा सामू पे आया आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंजे आशिक के एड़े हाल में जड़ा टिठो आए उन्हीं दिल के खुश करण जे लाए उठी उनजो इस्तकबाल फरमायो अते वधी करे पंजे आशिक के पंजे बाहन में पकड़िया हो ऐ पंजे सीने साण लगाया आशिक ज़ारो कतार पियो रोए मदीने जा घोट आशिक जी पेशानी के चुमियो नहीं रहा हुआ फरमान बाद मुसअब परेशान न थी ये दुखा दी थोड़ा हुआ हाने अल्लाह तबारक व तआला तो ता बंद माफ करे छजा जिंदगी तुझी पंजे यार साण गुजरदी हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिनके अठतु दिनो दिलदारियो दिनो लेकिन मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन पंजे इश्क विछोड़े दे करे वो विछोड़ो याद करे राय रोए पियो हबीबन करीमन जी दरबार में वेही वयो हिकड़े दफे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नजर हजरत मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन मथा पई हजरत मुसअब ऐ सभई साहबी सगोरा मिठे महबूबन करीमन के दिसी रहा हुआ मुंहिंजा दोस्तों जियां जो महबूबन करीमन जी नजर मुसअब जे मथा पई आए हबीबन करीमन जे अखिन मंजा लुड़क हेठ अची वई आहिनि मुंहिंजा दोस्तों साहबी सगोरा भी रोन पिया अर्ज कंद किबला साईं छा मसालो आ छा तव्हां ॾिठो आहे मिठे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुसअब जे तरफ इशारो फरमाए करे इरशाद फरमायो ही नौजवान जदा अञा कलमो कोड पढ़ियो ही जदा सब जो बाहर निकरंदो हो त कई दोस्त जे दीदार जे इंतजार में हुंदा हुआ यार इन्हीं जे लाइ सुवारियूं काहे बीहंदा हुआ भला भला वॾा सिबराए करे इनके पेश कंदा हुआ सुठा सुठा इतर अंबर खणी करे इनके तोहफे में ॾींदा हुआ मुसाबी अतर जे मथा अतर लगाए करे बाहर निकरंदो हुओ फलन घोड़न जे मथा सवार थी करे मक्के जे घटी में जना घुमंदो हुओ मर्द त मर्द पर औरतूं भी घरन जे छाजन ते भी मुसअब जी सूरतूं ॾिसंदी हुयूं मुसअब जो उहो दर्जो मक्के पाक में हुओ पर जना खां वठी अल्लाह ऐं रसूल सां हिन इश्क लगायो आहे ज़माने अहिड़ो दीन सां हाल कयो आहे जो इन जा पंहिंजा मिट माइट इन खे छॾे विया आहिनि उहे दोस्त करीब इन खे छॾे विया आहिनि पर यारो तव्हां नथा ॾिसो जेको मां ॾिसी रहियो आहियां हाणे मुसअब जो अल्लाह वटि उहो मक़ाम आहे मुसअब जीअं घरां निकिरंदो आहे त जन्नत जूं होरियूं दरवाज़नि खां मुसअब जो दीदार कंदियूं आहिनि नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुसअब जो दीदार कंदियूं आहिनि मुसअब जे दीदार जे लाइ अल्लाह जा मलाइक नाज़िल थी पवंदा आहिनि उन मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन खे ॾिसण जे लाइ अलफर्ज़ मिठे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन सां प्यार फरमायो उहे पुराणा दुख जेके हुआ उहे दर्द सभई दफ़ा थी विया मुंहिंजा दोस्तो हज़रत मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन खां दोस्तनि पुछो त मुसअब कॾहिं त तूं कैदनि में बंदि हुए अॼु तूं आज़ादी सां घुमंदो पियो वञे हज़रत मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन उन्हनि खे जेको जवाब ॾिनो मुर्शिद लाल लतीफ़ सरकार उन जी तर्जुमानी फरमाई आहे साईं फरमाईंदा आहिनि त सखर सईदी है सखर माना मिठाई भला सुठा मुंहिंजा ॾींहं ज़िंदगी जा कहिड़ा हुआ सखर सईदी है जे मुंह घारिया बंद में इन नीर मुंहिंजो नीह उजारे अछो कयो
इनी कैद मुखे रोशन कयो इनी कैद नीरन मुखे रोशन कयो आहे मुंहिंजा दोस्तो सैयदना मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इश्क जोर पहुतो आ हाणे मदीने पाक वारी जिंदगी आए मदीने पाक में मुंहिंजा दोस्तो 3 सदी जे अंदर 3 हिजरी जे अंदर हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम के ओहद वारे मकाम ते वठी वया कुफार मक्के जा मुकाबले जलाया हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने दिफा जे लाइ पंहिंजा साथी वठी वया उन मौके ते हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इस्लाम जे लश्कर जो झंडो हजरत मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ में ॾिनो आहे मुसअब हथ में झंडो खणी करे दुनिया वारनि खे ॾेखार ओ मके वारो तव्हां त मूंखे अकेलो करे कढी छॾियो पर रसूलुल्लाह मूंखे पंहिंजे लश्कर जो अलम बरदार बनाए छॾियो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज्जत ॾिनो सैयदना मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अलम मुबारक हथ में खड़ी करे दुश्मन के ललकारीदा रहा जंग जॾहिं तेज़ी सां लगी तो पोइ ईअं ई थींदो आहे जंग जे अंदर सभई टुटंदा आहिनि अलम मुबारक खे जेकॾहिं शहीद कयो अलम किरंदो त जंगी सभु भॼी वेंदा लश्करी सभई साथी भॼी वेंदा इन इरादे सां सैयदना मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे मथां हलाई हमला शुरू करे ॾिनो जंग जेतिरी गुमसान थी वई जो केर कंहिंजे वेझो उन वक़्त में कोन हुओ सैयदना मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे मथां ईअं तलवारनि जा वार कया वया जे हथ में वबो महबूबन करीमन जो ॾिनल अलम मुबारक आहे उन हथ उन बाह खे कटियो वियो आहे सैयदना मुसअब जल्दी ॿिए हथ में उन अलम खे संभाले वरितो ॿी बाह बि कटी वई आहे सैयदना मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सीने ई काटे जे ज़ोर ते उन अलम मुबारक खे सिधो करे बीठा आहिनि वरी हज़रत मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे सिर मुबारक जे मथां बि तलवार वहाई वई पोइ बि सैयदना मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो जिस्म मुबारक ज़मीन ते कोन थो किरे सीने ते अलम खे टेक ॾियारो बीठा आहिनि जॾहिं काफ़िरनि हज़रत मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे जिस्म खे वठणु शुरू कयो सैयदना मुसअब ज़मीन ते आया लेकिन अलम मुबारक सैयदना मुसअब जे सीने जे मथां ई बीठो आहे हजरत मुसअब संजा भाव आया जिन अलम के संभाले वरतो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभनी जे आखिर जंग जे अंदर सभनी जे दुश्मन मुबारकन के गड कयो सैयदना मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जिस्म मुबारक ॾिठा बाहूं अलग लगियो पयो आहिनि सिर मुबारक अलग लगो पयो आहे जिस्म कपियो पयो आहे हबीब करीम जे अखियुनि मंझा लुढ़क वही रहिया हुआ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभनी पंहिंजे सहाबनि खे साथियुनि खे इरशाद फरमायो ओ साथियो सभई गॾिजी मुंहिंजे मुसअब खे सलूट कयो सलाम कयो तव्हां इनखे सलाम कंदो तव्हांखे त जवाब ॾींदो पर महबूबन करीम फरमायो मूंखे अल्लाह जी इज़्ज़त जो कसम आहे क़यामत ताईं जेको बि मुसअब जी क़ब्र ते सलाम कंदो त मुसअब उतां उन्ही खे जवाब ॾींदो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क में उन्हनि जी मोहब्बत में अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे अबदी हयाती अता फरमाए छॾी हुई असल जी हयाती अता फरमाए छॾी हुई असल में यार जी मोहब्बत जो सॼो करिश्मो आहे उन सोने महबूब सां इश्क लगाए अॼु बि असांजा नबी हयातुन नबी आहिनि अॼु बि उन्ही जो जलवो आशिक ॾिसनि था पंहिंजे जान जी परवाह ई कोन था कनि पंहिंजी जान पंहिंजो माल रसूलुल्लाह जी इज्जत और नंगो नामो जे मथा कुर्बान करे छॾींदा आहिनि बेटे सरकार सैले रहमत इरशाद फरमायो त माण्हू घुरनि माल मत सब कानी घुरा सुपरी ये दुनिया ही दोस्त फिदा कया फिलहाल कयो नाम निहाल मुखे महबूबन दे मानी ने समझो हो शायद आशिक हिकड़ो मुसअब हो तंहिंखे असां पूरो करे छॾियोसीं या हिकड़ो अबू बकर सिद्दीक हो या हिकड़ो अमीर उमर हो या हिकड़ो हैदर करार हो या हिकड़ो मौला हुसैन अली मकाम अलैहि सलाम हो जेके
दुनिया मंजा शाद जा मर्तबा वठी करे रब जी दरबार में हजा वया न बल्कि न इश्क रसूल हर दौर में पंहिंजी तारीख़ दोहराईंदो अचे पियो ज़मानो कहिड़ो बि हुजे लेकिन हबीबन करीम जो इश्क सदाई आला लॻो पियो आहे सदाई आला लॻो पियो आहे पोइ जंहिंजे दिलि जे अंदरि इश्क अची वेंदो आहे पोइ पंहिंजे मनसब खे न ॾिसंदो आहे पंहिंजे मर्तबे खे न ॾिसंदो आहे पंहिंजे मक़ाम खे न ॾिसंदो आहे पंहिंजे उहिदे खे न ॾिसंदो आहे त मां कहिड़े उहिदे वारो आहियां कहिड़े मक़ाम वारो आहियां हुनजे निगाह में त रसूलुल्लाह ई हूंदो आहे सुभान अल्लाह हज़रत मुमताज़ कादरी रहमतुल्लाह ताला अलैह शहीद ज़ाहिरी तरह गरीब मिस्कीन पंहिंजी जाइ थे लेकिन गवर्नमेंट जो हिकिड़ो उहिदेदार हुओ नौकर हुओ पर जॾहिं रसूलुल्लाह जो इश्क हुजे निगाह दिल जे अंदरि अची वियो न उहिदे जी परवाह कई न गवर्नमेंट जी परवाह कई न पंहिंजी गुरबत खे ॾिठई न माण्हुनि जी परवाह कई रसूलुल्लाह जे इश्क में पंहिंजी जान जो नज़रानो बि पेश कई माण्हू ने सम्झो त शायदि हिकिड़ो ई हज़रत मुमताज़ कादरी हो जेको शहीद जॻह करे छॾियोसीं फांसी ते चाढ़े छॾियोसीं हाणे वरी को ॿियो शाहिद वरी को आशिक़ पैदा न थींदो पर न मुंहिंजा दोस्तो इश्क रसूल वरी पंहिंजी तारीख़ दोहराई आहे वरी पंहिंजी तारीख़ दोहराई आहे वरी पंहिंजी तारीख़ दोहराई आहे साबित करे ॾेखारियो आहे असां उहिदे जा असां मुहताज न आहियूं असांखे हाजतात हबीबन करीमन जी आहे ज़रूरतात रसूलुल्लाह जी असांखे उनके मथा जान मान धन मिल्कियत माल सब कुछ कुर्बान आहे जैसी ताईं कुर्बानी जो जज्बो पैदा न कंदो ईमान वारो तेसी ताईं ईमान जे अंदरि कामिल हर किस कोन थी सघंदो इस्लाम तो कुर्बानी तो घुरे ईमान तो कुर्बानी तो घुरे ईमान नालो ही रसूलुल्लाह के दिल के गहराई सा मञणो आहे दिल के अथाह सा मञणो आहे दिल के इंतहा सा मञणो आहे एतिरे क़दुरु मञणो आहे जो उन्हीं खां इंतहा बि कंहिं बि शइ जी न हुजे न औलाद जी न माल जी न आल जी न मिल्कियत जी न इज़त जी कंहिं बि शइ जी वरी दिल जे अंदरि उनजी इंतहा न हुजे आख़िरी स्टेज दिल जे अंदरि जेकॾहिं हुजे त मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुर त अल्लाह ताला असांखे वो इश्क अता फरमाए आमीन तो दोस्तों उन्हें सुने महबूब जी मोहब्बत में जियारे उन्हीं की मोहब्बत में असांजो खात्मो फरमाए अल्लाह ताला अहिड़ो सुहिणो महबूब असांखे अता फरमाए अबा को छो न उन्हें महबूब करीम जे अचण ते असां ख़ुशीअ जो इज़हार कयूं सुभान अल्लाह मरहबा अल्लाह से हज़रत मूसा अला नबी अलैहि सलाम के इरशाद फरमाए वज़क्किरहुम बिअय्यामिल्लाह मुंहिंजा मूसा जाते न पंहिंजी कौम खे निमाज़ जो हुकुम था कयो रोज़े जो हुकुम था कयो जिहाद जो हुकुम था कयो चङाई जो हुकुम था कयो बुराई खां रोकियो था न उन जाइ ते वज़क्किरहुम ऐं उन्हनि खे यादि बि ॾियार तज़किरो बि कनि कंहिंजो अय्याम अल्लाह ताला जे ॾींहनि वज़क्किरहुम बिअय्यामिल्लाह अल्लाह जे ॾींहनि जो तज़किरो कनि अल्लाह जे ॾींहनि खे यादि कंदा अचनि अल्लाह जे ॾींहनि खे मल्हाइनि मौला अल्लाह जा त सभई ॾींहं आहिनि अॼोको ॾींहुं बि अल्लाह जो कल्हो को ॾींहुं बि अल्लाह जो सुभाणे ॾींहुं बि अल्लाह जो बसि केरु थो पारे भलायो केरु थो पारे राति केरु थो करे आसमान की खलकियो ज़मीन की खलकी ओ ही अल्लाह ये ॾींहं अल्लाह जा रातियूं अल्लाह जूं मौला ही सभई ॾींहं तुंहिंजा अल्लाह पियो फरमाए त मुंहिंजा ॾींहं यादि ॾियार ओ उहे ॾींहं जॾहिं मैदान तीह में 40 साल रहिया हा न कोडर हयूं न कमायूं न ज़मीन खेड़ियूं कुझु बि कोन मां जन्नत मंझां इन्हनि जे लाइ पकल खाधा मोकिलींदो हुउसि उहे ॾींहं यादि ॾियारींदे सुभान अल्लाह ककर नाज़िल कंदो हुउसि घर घाट कोन ठाहियूं उन कारे ककर जी छांव में रहिया जाॾे वञनि ककर छांव कंदो हले उहे ॾींहं इन्हनि खे यादि ॾियार रात जो बल्ब बत्ती कोन ॿारियूं लालटीनूं ॾिया कोन ॿारियूं आसमान तां थंभ नाज़िल कंदो हुउसि सॼी राति रोशन रहंदो हुओ इहे ॾींहं यादि ॾियारींदा फिरौन पोयां पियो हो इन्हनि खे मारण जे लाइ लेकिन तोखे असां हुकुम कयोसीं त दिराह खे लठ हण ते त रस्तो मिले पोइ उन ॾींहं सॼी तुंहिंजी क़ौम पार थी वई सॼी उम्मत पार थी वई इहे ॾींहं रब जा इन्हनि खे यादि ॾियार इन्हनि ॾींहंनि खे यादि कंदा अचनि
जॾहिं दरियाह रस्तो ॾिए दरियाह जे ॿुॾण खां जंहिं ॾींहुं बचन उहो ॾींहुं सॼी ज़िंदगी मूसा जी क़ौम यादि करे। जंहिं ॾींहुं कंकर नाज़िल थिए उहो कंकर सॼी ज़िंदगी मूसा जी क़ौम यादि करे। जंहिं ॾींहुं जन्नती खाधा अचनि उहो ॾींहुं हज़रत मूसा जी क़ौम सॼी ज़िंदगी यादि करे। छा असां पंहिंजे रसूलुल्लाह खे बि यादि न कयूं? जे असांजी दुनिया में बि ज़मानत खई त क़ब्र क़यामत जे अंदर बि ज़मानत खई। सरकार जी आमद, महबूब जी आमद, सोने जी आमद। लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह। ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मिठे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके अल्लाह सुब्हानहु व तआला रुगो हिकड़ी क़ौम जे मथा ककर न बल्कि रहमतुल लिल आलमीन बनाए करे मोकिलियो आहे। पूरे जहान जे लाइ रहमत बणजी आया। मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जेनी ककर नाज़िल थिए तो ने ककर वारे ॾींहुं जो तज़किरो ज़िंदगी भर कंदा रहन। छा असां साल में हिकिड़ो दफ़ो बि रसूलुल्लाह जो तज़किरो न कयो? अल्लाह अकबर। अल्लाह समझ जी तौफीक अता फरमाए, समझ जी तौफीक अता फरमाए। ही मीलाद मल्हाइण यार जी प्रचार करणी आहे, ही झूने महबूब के याद करणो आहे, उन जा एहसान गाइणा आहिनि। रब करीम जल जलालू जा थोड़ा गाइणा आहिनि जो अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजो प्यारो महबूब अता फरमायो। रब्बुल आलमीन जल जलालू इरशाद फरमायो, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। बेशक तव्हां वटि अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां अज़ीम ऐं अज़मत वारो रसूल अव्हां जे वजूदन मंझां आयो आहे। रब करीम जल जलालू इरशाद फरमायो, तव्हां जी ज़र्रे जी तकलीफ़ मुंहिंजे सुहिणे महबूब जे मथां करी गुज़रंदी आहे। हरीसुन अलैकुम, अव्हां जे मथां हिर्स करण वारा आहिनि, यानी अव्हां जे लाइ हर भलाई नेकी अल्लाह का चाहींदड़ आहे। बिल मुमिनीन रऊफुर रहीम, मोमिनन साण रऊफुर रहीम आहे। मोमिनन साण मेहरबान ऐं रहम करण वारा आहिनि। एतिरो रहम कयो जो कब्र में भी अचे पाण उम्मत जी सार लहन, क़यामत में भी अची करे उम्मत जी सार लहन। हुन त हिकड़ी घड़ी भी असांखे कोन विसारियो आहे। पोइ उम्मती उहो कहिड़ो चइजे? कलमो पढ़ी करे चवे त नबी खे यादि न कयो, इहो बेवड़ो। जे नबी जा वण विसारे छॾिया, नबी जा थोरा विसारे छॾिया, नबी जा एहसान विसारे छॾिया, शुक्रगुज़ार ऐं भला उम्मती मिठे महबूबन करीमन जा ही अहले सुन्नत व जमाई जाए जेके मिठे महबूबन करीमन के हुआ भी यादि कंदा आहिनि, पर ख़ुसूसियत सां मीलाद जे महीने में यादि कंदा। अल्लाह करे दिया तार दिल के अंदर सदा ही कायम रहे। आमीन। तो दोस्तों रब्बुल आलमीन मिठे महबूबन करीमन जी सुन्नत पाक ते अमल जी तौफीक अता फरमाए। वेझे परे खां जेतिरा भी साथी आया अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि सभिनी जो अचण वेहण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमाए। मुंहिंजी थोरी हाज़िरी पंहिंजी अज़ीम बारगाह में क़बूल फरमाए। व आखिरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सलातु व सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला वालिदैहि व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन।